नाज़रीन, नौशहर और फिरोज़ खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ मंजूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ नवां जतोई जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि, वालिदैन समेत सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि कारकुननि पारां शहर में वधंदड़ बदअमनी जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिं जी अॻुवाणी स्कूल जे हेड मास्टर साईं नजमदीन जतोई, STP जे अब्दुल हमीद पंवर, GA सिंध मुआज़ जे मोहम्मद हाशिम खोसो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त नवां जतोई में हर रोज़ चोरियूं फुरियूं धाड़ा लॻनि था, पर हाणे त स्कूल जा शागिर्द बि गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। गुज़िरियल ॾींहं स्कूल ईंदड़ शागिर्द जवाद जतोई ऐं रसूल बख़्श कमरानी खां हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते हिकु मोटरसाइकिल, 2 मोबाइल फ़ोन ऐं 4,000 रुपया रोक रक़म फुर कई, जंहिं सबबि शागिर्दनि में ख़ौफ़ वारी फ़िज़ा छांयल आहे। शागिर्दनि जे वालिदैन ऐं उस्तादनि एहतिजाज कंदे चयो त हिते शहरी त अॻु में लुटजनि ऐं फुरजनि पिया, पर हाणे स्कूल जा शागिर्द बि चोरनि हथां फुरजनि पिया। हर रोज़ चोरियूं फुरियूं थियनि पियूं, पर पुलिस हिते नज़र ई कान थी अचे। ईअं पियो महसूस थिए त ॼण पुलिस पाण चोरनि जी साथारी हुजे। असां सिंध गवर्नमेंट ऐं SSP नौशहर और फिरोज़ खां मुतालबो था करियूं त नवां जतोई मां बदअमनी ख़त्म कराए शहर में अमन अमान करायो वञे ऐं चोरनि जो राज ख़त्म करायो वञे।